असां कंहिंजे साम्हूं झुकिया पिया आहियूं, असां कंहिंजे साम्हूं बाहूं ॿधियूं बीठा आहियूं जंहिं वटि ताक़त ज़्यादा आहे, जेको इलाइक़े जो चौधरी आहे। एतिरी माण्हुनि जी जहालत आहे, जीअं शादी जे अंदरि को वॾेरो को चौधरी ईंदो, भलजा उन जे चेहरे ते सोणे मुहम्मद जी सुन्नत न आहे, पर हे पेरनि में किरियल हूंदो। अंज़िलु नास मनाज़िलहुम, माण्हुनि खे उन जे मक़ाम ऐं मर्तबे जे मुताबिक़ इज़त ॾियो। मक़ाम ऐं मर्तबो तक़वे सां पैदा थींदो आहे, ॿी कंहिं शइ सां पैदा न थींदो आहे। जंहिं सोणे मुहम्मद जी सुन्नत पंहिंजे वजूद ते पसंदि न कई आहे, असां उन जे पेरनि में छो किरूं? जंहिंजे किरदार में सोणे नबी साईं जी शरीयत न हुजे, असां उन जी छो इज़त कयूं? इज़त जो हक़दार उहो आहे जंहिंजे दिलि में क़ुरान आहे, जंहिंजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा आहे, जेको अल्लाह जे साम्हूं सजदो कंदो आहे, उहो इज़त ऐं एहतराम जो हक़दार आहे। हिकिड़ी ख़लीस औरत जेकी मुआशरे में खुल्लम खुला ज़िनाकार आहे, असांजे मुआशरे में उन जी बि इज़त आहे, उन ते बि वाह वाह थींदी आहे। असां उन खे वाह वाह करे इहो सबूत ॾियूं था त तूं इहो जेको गुनाह वारो कमु करे थी, असां तुंहिंजे इन कम ते राज़ी आहियूं। मतिलबु त उहा गुनाह करे थी, उन जे गुनाह में असां बि शामिल आहियूं। ऐं जेको गुलूकार गंदे किरदार वारो शख़्स, अल ग़िनाउ युंबितु निफ़ाक़, सोणे मुहम्मद फरमायो, इनी गीत सां इनी गाने सां इंसान जे दिलि में ईअं गुनाह पैदा थींदा आहिनि जीअं ज़मीन मां फसल पैदा थींदी आहे। ऐं जेको इनी गुनाह खे 200, 500, 1000 माण्हुनि जे साम्हूं खुले आम उहो गुनाह करे, माण्हू उन्हनि खे वाह वाह चवंदा, उन जे मथां पैसा उछलींदा। मुआशरे में अहिड़े माण्हू जी इज़त आहे, लेकिन अल्लाह वटि इन जी इज़त न आहे। इन अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम, अल्लाह वटि उन जी इज़त आहे जेको तक़वे वारो आहे, जंहिंजे दिलि में ख़ौफ़ ख़ुदा आहे। सभ खां पहिरियां ॾिसणो आहे, इज़त उन जी करणी आहे जंहिंजे अंदरि शरीयत हुजे। जंहिंमें शरीयत न आहे, उहो क़ाबिल इज़त बि न आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में, सहाबा जे ज़माने में तव्हां ॾिसो, को अहिड़ो माण्हू जेको मुसलमान न हुजे, दीनदार न हुजे, भलजा पोइ केतिरो बि चौधरी हुजे, कॾहिं सहाबा उन जे साम्हूं हथ ॿधा? कॾहिं सहाबा उन जे पेरनि ते हथ रखिया? त इलाइक़े जो सरदार माण्हू आहे, अब्दुल्ला बिन उबै बिन सलूल मुनाफ़िक़नि जो सरदार हुयो। कंहिं सहाबी उन खे इज़त ॾिनी? चौधरी हुयो उन वक़्त जो, अबू जहल पंहिंजे क़बीले जो चौधरी हुयो, पर कंहिं सहाबी उन जी इज़त कई? त सरदार आहे, इलाइक़े जो वॾो आहे। सहाबा हमेशह उन जी इज़त कई जंहिंजे वजूद में, जंहिंजे किरदार में नबी साईं जी शरीयत ज़िंदा आहे। काफ़ी जॻहियुनि ते निकाह पढ़ाइण वेंदो आहे या जनाज़ा, उते माण्हुनि जी कैफ़ियत ॾिसंदो आहे, एतिरी उन्हनि में जाहिलाना आदत हूंदी आहे, ईअं लॻंदो आहे हिननि जो मस्जिद सां कोई ताल्लुक़ ई न आहे। न उन्हनि जे दिलि में क़ुरान जी का अहमियत हूंदी आहे, न नमाज़ जी का अहमियत हूंदी आहे, न कंहिं आलिम जी का अहमियत हूंदी आहे। उन्हनि जे ॻाल्हाइण जे अंदाज़ सां ख़बर लॻंदी आहे त इन्हनि जे अंदरि केतिरी जहालत आहे। मस्जिद सां जुड़ियल न हूंदा त इहा ई हालत थींदी। ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे नमाज़ जे बारे में एतिरी गंदी लफ़्ज़ अदा कंदा जंहिंसां शरीयत में निकाह बि टुटी वेंदो आहे। छो त जेकॾहिं को माण्हू कुफरिया लफ़्ज़ चवंदो आहे कंहिं बि इबादत जे बारे में, चाहे हे ॾाढ़ी आहे न, ॾाढ़ी छा आहे? नबी साईं जी सुन्नत आहे। जेकॾहिं को माण्हू इन ॾाढ़ी जी तौहीन थो करे, इन सुन्नत खे हक़ारत सां ॾिसे थो, त इहो माण्हू बि उन वक़्तु इस्लाम खां निकिरी कुफ्र में दाख़िल थी वेंदो। जॾहिं माण्हू कुफ्र में दाख़िल थींदो त उनजो निकाह बि न बचंदो आहे। त इहा जहालत हूंदी आहे। जहालत छो आहे? जॾहिं ताल्लुक़ मस्जिद सां न आहे जुड़ियल, उलमा सां न आहे जुड़ियल, क़ुरान सां न आहे जुड़ियल,